अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे अॼु असीं पढ़ूं था सूरत हल अताक हदीसुल गाशिया। गाशिया गश माण्हू थींदो, बेहोश थींदो। गाश माना ढके छॾे, जेका दिमाग़ ढके छॾणु, अकुलु वञे हलियो, उन गाशिया। क़यामत जे ॾींहुं, क़यामत जा नाला घणेई आहिनि जेके अलाह ताला क़ुर शरीफ़ में घणा ॿुधाया आहिनि। उन मज़ा हिकिड़ो غاشیہ जो ॾींहुं, जेको क़यामत जो हौल, क़यामत जो ख़ौफ़, क़यामत जो डपु उहो वेठे वेंदो अकुल खे या सम्झी ॻाल्हि खे। इन करे माण्हू गश जी हालत में हूंदो, सकर जी हालत में हूंदो, जहिड़ो ॼण मतिलबु त बेहोश आहे, बेहोशी जी हालत। त अलाह ताला फरमाए थो हल अताक हदीसुल गाशिया, इन सूरत जो नालो। हाणे हिन जो नंबर आहे 88। हिन खां अॻु में सूरत आला, सभु हिस्म रबिकल आला। ऐं हिन खां पोइ जेका सूरत ईंदी, सूरत फज्र, हा फज्र, सुबुह। सम्झो हिन हीअ 88, ऐं करे हिनखे नंबर। हाणे असीं पढ़ंदासूं, पोइ वरी ॿुधाईंदुसि तव्हांखे बैकग्राउंड थोरो, ऐं हिनखे कहिड़ी कंस्ट्रक्शन, कहिड़ी डेवलपमेंट थींदी हिन जी, मूवमेंट, हरकत, हिन जो स्ट्रक्चर छा आहे सूरत जो, ऐं माना छा आहिनि, ॾिसंदासूं, कोशिशि कंदासूं इनशा अल्लाह। हाणे फरमाए थो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हल अताक हदीसुल गाशिया, वजूह यौमइज़िन खाशिया, आमिलतुन नासिया, तस्ला नारन हामिया, तुस्क़ा मिन ऐनिन आनिया, लैस लहुम तआमुन इल्ला मिन दरी, ला युस्मिनु वला युग़नी वला युग़नी मिन जू। हाणे इहे थियूं पहिरियूं 7 आयतूं। हिन मंझि आयत अलाह ताला फरमाए थो त हे नबी पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तो वटि पहुती आहे ख़बर, हदीस, हदीस माना ख़बर, इंफॉर्मेशन, तो वटि पहुती आहे गाशिया जी, यानी क़यामत जे ॾींहं जी। हाणे हिन सूरत जो अल क़ारिया बि हुयो, सा गाशिया बि हो, वाक़िया बि हो, पंहिंजो घणेई, यौमुल फ़तह, यौमुल हिसाब, यौमुल क़याम, घणेई नाला सूरत जा। छो त उन जो तव्हांखे ख़बर पहुती आहे। हल अताक, अताक तो वटि आई आहे, हल छा, छा तो वटि पहुती आहे हदीस माना ख़बर, इंफॉर्मेशन, अल गाशिया जी, जेका वेड़े वेंदी अकुल खे। जंहिं ॾींहुं छा थींदो, हाणे उहो ॾींहुं पहिरियों, उहो ॾींहुं मोमिननि जे लाइ हीअं थींदो, पहिरीं जेके 6 खां वठी 2 खां वठी जेके 7 ताईं, यानी 6 आयतूं आहिनि, इहे पंहिंजे क़ाफ़रनि जे मुतलिक़ आहिनि। उन खां पोइ 8 आयत खां वठी 16 ताईं मोमिननि जे मुतलिक़ आहिनि। उन खां पोइ 17 आयत खां वठी 20 आयत ताईं अलाह सुब्हानो ताला चए थो त हीअ जेको सिचुएशन आहे, इन जो नमूनो, इन जूं निशानियूं तव्हांखे पंहिंजे उठ में ऐं पंहिंजे जबल में, जेके हेॾा वॾा आहिनि शानदार, ऐं हेॾो सहरा रेगिस्तान, पंहिंजो जबल ऐं रेगिस्तान, ऐं पंहिंजो उठ, ऐं पंहिंजो धरती ऐं आसमान, इन्हनि मंझि निशानियूं आहिनि। ऐं निशान जो जो तालुक़ु हिन जो रेफरेंस आहे। उन खां आख़िर में 21 खां वठी 26 ताईं फरमायो त हिननि खे तूं ज़िक्र कर, मतिलबु त हिननि खे नसीहत ॾे, हिननि खे चओ, जेके काफ़िर आहिनि, जेके मोमिन आहिनि, मुस्लमान आहिनि, त सभिनी खे, छो जेके मुस्लमान मोमिन हूंदा तन खे फ़ाइदो थींदो, जेके काफ़िर हूंदा उनखे फ़ाइदो कोन थींदो, पर असांजी हुजत पूरी थींदी त असां उनखे पहुचायो कलाम। बलागुन, असां ते रुॻो एतिरो आहे, तंहिं करे तो ते वधीक पंहिंजो कोन्हे को ज़िमेदारी
तूं को हुननि ते मुसैतर कोन आहीं, तूं हुन ते वकील कोन आहीं, ॿियनि फरमाई तूं हुन ते ईअं कोन आहीं, पर पोइ असां पाण ई हिन खे हिन दुनिया में बि सज़ा ॾींदासूं ऐं आख़िरत में बि सज़ा ॾींदासूं। हीअ मूं वटि मोटंदा 26 आयत ताईं ॼण इहे ॻाल्हियूं थींदियूं। त हाणे पहिरीं जेको हीअ आहे वजूह हुई आहे, हिन में पहिरीं अचे थो त हुननि जो चहिरा जेके आहिनि से बुछड़ा थी वेंदा। ग़बर माना ग़ुबार, जेको मिटी ते का डज़ जहिड़ो धूड़ चढ़ी मुंहं में पई वसे, अहिड़ो माण्हू बूथ हूंदो। के माण्हू हूंदा चमकंदड़ बूथ वारा, जेके मोमिन हूंदा सुठा सुहिणा परे खां लॻंदा हा ॼण सिज जी चंडनि वांगुरु पिया चमकंदा। ऐं हीअ जेको काफ़र हूंदा, मुनाफ़िक हूंदा, उहे पिया पंहिंजो अहिड़े नमूने सां पुछड़ा ॾिसण में ईंदा जहिड़ो ॼण बूटनि ते धूड़ लॻी पई अथनि, जहिड़ो ग़बर थियनि। त पहिरीं ॻाल्हि आहे वजूह जी, हुनजो खाधो कहिड़ो थींदो, हुनजी महिनत, हुनजी सायो अमल जेको आहे हुनजो कहिड़ो थींदो, इहे सभई ॻाल्हियूं हिन में अचनि थियूं। खाधा पीता हुनजा सभिनी जो। त पहिरीं हुनजो वजूह आहे। वजूह माना बूथ, चहिरो जेको आहे पंहिंजो जेको हीउ माण्हू जो चहिरो आहे, इहो आहे ॼण वजूह, वजह आहे। वजूह प्लूरल आहे ॼण वजूह प्लूरल, ऐं वजह बूथ, मुंहुं, चहिरो, इहो सभई हीउ जेको सॼो हिसो आहे मथो, इहो ॾाढ़ी ॿाढ़ी सभु अची वई, नक चक अची विया सभई हिन में। अलाह ताला इहे सभई नेमतूं ॾिनियूं आहिनि त इहो सभई अची वियो। त हाणे इहो थींदो वजूह। वजूह यौम ऐज़िन ख़ाश, उन ॾींहुं यानी क़यामत जे ॾींहुं ख़ाशियतुनि, ख़शियत ख़शा जेको आहे, जेको ख़शा माना ख़ौफ़, डपु, मुज़िलत यानी हीणाई, ज़लालत यानी रज़ील, अहिड़ी क़िस्म जी हूंदी हुनजी बूथ। वजूह यौम ऐज़िन, बूथ भरियलु हूंदो। आमिलतुन नासिबतुन, अमल जेको बि कयाऊं यानी अलाह खे क़बूल कोन्हे, उहे वेठा कनि पिया। हाणे जीअं मतिलबु ख़ासि जेकॾहिं ॾिसिजे त भई हू रुहबान आहिनि, हू फलाणा आहिनि, हू हीअ आहिनि, अहिड़ा आहिनि, होड़ा आहिनि, अलाह खे मंज़ूरु न आहे जेका ॻाल्हि उहो वेठा कनि, या से पिट लॻी पई आहे, धूड़ मुंहं में पिया हणनि, फलाण पिया कनि। भई मूंखे उहो क़बूल ई कोन्हे, तव्हां छा लाइ पिया महिनतूं करियो, अजायूं। आमिलतुन नासिबतुन, नस्ब माना थकाईंदड़ घणी थकिजी महिनत करे 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 थको, पर न को अलाह जो नालो, न को रसूल जो नालो, न को क़यामत जो नालो, न को आख़िरत जो नालो, न को अलाह खे मंज़ूरु, न को अलाह उन मां राज़ी, त हीअं छा वेठा महिनतूं करियो। आमिलतुन नासिबतुन, थकाईंदड़ अमल जेका आहिनि हुनजा। तसला छा कबियो उन्हनि माण्हुनि खे, तसला उछलियो वेंदो हुनखे, फिटी करे। सलाह माना सलात बि उन में आहे, सलात जो लफ़्ज़ जेको आहे सो सलात माना सड़णु आहे, माण्हू सड़े थो, ऐं सलात उछलनि दोज़ख में। सलात असीं जेका पढ़ूं था नबी पाक सलाह ते, उहा बि सलात आहे, मतिलबु इन में जाई त माण्हू पंहिंजे तपश पंहिंजे दिलि में विझे, ऐं जेको अलाह ताला मंज़ूरु करे, अलाह ताला हुन ते बरकतूं करे, इहो बि हिन सलात में जा। त फरमाए त तसला नारनि, साड़ींदी हुनखे बाहि, हामियतनि जेका गरम हूंदी, सफ़ा तमामु टहिकंदड़ गरम, हामियतनि, हाम माना गरम। तुस्का प्यारियो वेंदो हुनखे, छा तुस्का, सका प्यारियो वेंदो, मजहूल पैसिव स्ट्रक्चर आहे। तुस्का मिन आइनिन आनियतिन, जेको चश्मो आहे जेको जंहिंमहिल टहिकंदड़ पाणी पियो निकिरंदो, हुनखे उहो प्यारियो वेंदो। लैस खारायो छा वेंदो, लैस लहुम तआमुन इल्ला मिन दरी, हुनजे लाइ को ताम ॿियो कोन हूंदो सवाइ कांडेरनि जहिड़ी सख़्तु बुछड़ी शइ जेका खाइण में ज़हर, ऐं जेको जहिड़ो हू थींदो आहे टूह पटनि में पिया हूंदा, अहिड़ी खाइण में ख़राबु बुछड़ी ज़हर जेको माण्हू माॻे मरी पए, अहिड़े क़िस्म जो दरी, कंडा लॻनि बूथ खे खाइण वक़्तु, अहिड़ो मिन दरी। लैस लहुम तआमुन इल्ला मिन दरी, ला युस्मनो, न का उहा मोटो कंदी, ताज़ो कंदी, न को ताक़त ॾींदी, सघ ॾींदी। युस्मिनो समन समीन सीन सां जेको समन आहे माना तुलो थंभरो थियणु, ॿार खे खाराइबो त मतारो थींदो, तुलो मतारो, त उहो इहो खाधो अहिड़ो आहे, प्यारु पीतो अहिड़ो आहे जंहिंसां न को माण्हू खाइण में जो हुनजो पेट भरिबो, न को उली थी वेंदी हुनखे, या छा जेको बुख पेट भरिबो बि कोन को, न को सघ ताक़त ईंदी हुनखे। ला युस्मिनो वला युगनी,
न को गना थींदी, न को चइबो भई हाणे बसि मूं कई आहे खाधो पीतुमि, तव्हां बि खाधो ॾिनो, मूं खाधो, पेट भरिजी वियो, अलहमदिल्ला शुकुरु रब आहे कजो, पर न को पेट भरिबो, न को गना थींदी, न को चवंदो भई मुंहिंजो पेट अञा खावां, पर खावां किथे, पेट त इहो ई आहे, उली मूंखे थी पई आहे, हाणे छा करियां। त वरी इहो आहे सिचुएशन उन माण्हू जो, जेके उन्हनि माण्हुनि जो, या जेके मुनाफ़िक़ आहिनि, जेके काफ़िर आहिनि, जेके अलाह ताला जूं इबादतूं अहिड़े नमूने सां कनि था जिन जी अलाह ताला या उनजे रसूल हुकुम न कयो आहे। मसलन रहबान आहिनि, या ही उहे न को अलाह खे मञनि, न को रसूल खे मञनि। असांजे पंहिंजो हू चवंदासीं रहबान आहियूं, असां कसीस आहियूं, असां पंहिंजो ईसाई आहियूं, असीं यहूदी आहियूं, असीं पंहिंजो छा आहियूं, असीं इहो हिंदू आहियूं, असीं बुतनि खे था पूॼूं। भई अलाह ताला तव्हांखे चयो कोन थो को बुतनि खे पूॼो, त हीअं वेठा अजाई पंहिंजो महिनत वेठा करियो, अजाए वेठा अमल विञायो, तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो थींदो, इहे न कोई कमु अचनि तव्हांखे आख़िरत में। त इहा सॼी सिचुएशन थी ला यस्मिनो वला युगनी मिन जू, काफ़रनि सां हाल थियो इहो। हाणे अॻिते त ॾिसूं त मोमिननि सां सिचुएशन अलाह ताला कहिड़ो कंदो। हा, उनजो सिचुएशन हिते आहे, फरमाए थो हीअ 8 आयतूं आहिनि, वुजूह हुई यो महज़िन नाइमतुन, के वुजूह, के चेहरा, के ॿिया, यानी मोमिन जेके आहिनि अलाह ताला खे मञण वारा, आख़िरत खे मञण वारा, रसूल खे मञण वारा, क़ुर खे मञण वारा, दीन ते दीन मुताबिक़ हलण वारा, सुनत नबी जे तरीक़े ते हलण वारा, उन्हनि जा वुजूह, उन्हनि जा चेहरा कहिड़ा हूंदा, ऐं उन्हनि सां छा जन्नत जहन्नम जे बदिरां जन्नत ॾिनी वेंदी, उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं हुते ॿुधंदा जन्नत में, ऐं हू कहिड़ो खाधो पीतो कंदा, ऐं कहिड़े नमूने सां हुते आराम सां वेठल हूंदा। हाणे उन्हनि जो ज़िक्र हिननि पंहिंजे 8 आयतुनि में फरमाए थो। अलाह ताला फरमाए थो वुजूह हुई यो महज़िन नाइमतुन, नईम वारियूं, नेमतुनि वारियूं, नईम नाइमतुनि, यानी सुठा सुहिणा चिमकंदड़ चेहरा हूंदा हुननि जा, जंहिंमें नेमत पई बखंदी, जंहिंमें ख़ुशी बहकंदी पई, जंहिंमें मुस्तबशरनि बशारत बशर, यानी ख़ुशी आहे सा बहकंदी पई, परे खां ई ॾिसबो, वाह वाह अहिड़ा माण्हू खपनि, अहिड़नि माण्हुनि जे सोबत में हुजे माण्हू, अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि हुजे। अहिड़ा न बुछड़ा जंहिंजी ख़बर, जंहिंजी पंहिंजो दज़ पई पंहिंजे बूथ ते पवे, उहे उन्हनि जी सोबत में माण्हू न हुजे। ले साई हा रादियतनि, जेका हुननि कोशिशि कई, ऐं हू जेके काफ़र हुआ उन्हनि जेका कोशिशि कई, जेका महिनत कयूं, अजाई महिनत, थकाईंदड़ महिनत, पर मां को हासिलु कोन को, बजाए हुनजे माॻे जहन्नम में विया हुआ। पर हिननि जी जेका सही कयूं, कोशिशि कयूं, ले साई हा रादियतनि, अलाह ताला हुनजे कोशिशि मां राज़ी थियो, ख़ुशि थियो, वाह 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 तव्हां सुठो कयो, अचो तव्हांखे आउं जन्नत में थो मोकिलियां। ले साई हा रादियतुन फी जन्नतिन आलियतुन, जन्नतूं आहिनि घणियूं ऊचियूं ऊचियूं, आलिया ऊचियूं वॾियूं, जन्नतुल फिरदौस, जन्नतुल नईम, जन्नतुल अदन, जन्नत फलाणो हलिया आहिनि, घणियूं ई जन्नतूं आहिनि, हज़ारे जन्नतूं आहिनि, मुख़्तलिफ़ तबक़ा आहिनि, मुख़्तलिफ़ लेवल्स आहिनि, सभु को पंहिंजे पंहिंजे लेवल जे मुताबिक़ जन्नतुनि में वेंदो। इन करे जन्नतुनि जेके आहिनि छा फी हा ऐं ला तस्मा फी जन्नतिन आलियतुनि, जन्नतूं आली जेके मथां आहियूं जन्नतूं, आलिया छो फरमाई, आलिया मथे आहिनि, ऐं जेको हावीअ जेको आहे हेठि आहे, त यानी उहो हेठि आहियूं, त उहो हावीअ वारे जहन्नम में, हावीअ जो ज़िक्र ईंदो पंहिंजो सूरत असर ऐं सूरत ॿियनि मंझि, त पंहिंजो हावी हेठि आहे, हेठि तबक़ात आहिनि, उन तहत सरा जेको आहे जहन्नम जो, त उहे उन्हनि जे बदिरां आलिया जन्नत, ला तुस्मिओ ॿुधो वेंदो, पैसिव स्ट्रक्चर आहे मजहूल, उन माना कोन ॿुधा वेंदो, यानी हुनजा कन कोन ॿुधंदा, फिया लाग़ियतुन, को लग़्व बेहूदा ॻाल्हि, फुश ॻाल्हि, ख़राबु ॻाल्हि, गार गंद किचिरो बदमाशी जी ॻाल्हि का को ॿुधण में कान ईंदी कंहिंखे। पोइ सूरत वाक़िया में फरमाई त कुझु ॿियो कुझु ॿुधंदा कोन को, उते हिक ॿिए खे सलाम कंदा, सलामुन सलाम आहे, अलाह ताला बि उते सलाम कंदो। सूरत यासीन में अलाह पंहिंजो फ़रिश्ता बि उते सलाम कंदा, सूरत मोमिन में या ॿियनि सूरतुनि मंझि, त पोइ हिन नमूने सां उते लाग़ी ऐं लग़्व बेहूदा फुश गार गंद वारी ॻाल्हि उते कान थींदी। फी हा ऐनुन जारिया,
हाणे हुते बि आहिनि हो जहन्नम जी बि आहिनि जेके उहा आनी आहे उहो टहकंदड़ पाणीअ जा उनखे साड़ींदड़ जेके आंडा बि साड़े छॾे सम्झे। पर हिते जेके चश्मा हूंदा से ज़ारी हूंदा जेके सुठा हूंदा पीअण वारा उन्हनि जन्नतुनि जो नहरुनि जो ज़िक्र अलाह ताला सूरत मुहम्मद में कयो आहे त खीर जूं नहरूं हूंदियूं, पंहिंजो माखी जूं नहरूं हूंदियूं, असुल जूं नहरूं हूंदियूं ऐं उन जूं ख़मर जूं नहरूं हूंदियूं। उन मज़ा जेको आहे सो फहाशी कान थींदी, बुछड़ाई कान थींदी, का बि कान थींदी। उन नहरुनि जो ज़िक्र फीहा ऐनन जारिया सूरत वाक़िया में सूरत रहमान में उन्हनि जो ज़िक्र आहे त कहिड़ियूं भला चश्मा हूंदा, भलूं नहरूं हूंदियूं। फीहा सुरुरन मरफूआ सुरूर पंहिंजो जिते माण्हू पलंग या बिस्तरा या जिते माण्हू वेही सघे ऐं पंहिंजो मरफूआ सुरुरन मरफूआ रफ़ा कयल यानी मथे कयल अहिड़ा हूंदा जीअं माण्हू उहो हेठि लही अचे ऐं पंहिंजो पोइ वरी उन ते चढ़े वरी हुनखे दॿाए बठण त हलियो वञे मथे। हाणे हींअर त पलंग अहिड़ा मिलनि था लेज़ी बॉय ऐं फलाणा बॉय अलाए छा छा उहे हेठि अची वेंदो, तव्हां हुते वञो चढ़ो वरी उहो मथे चढ़ी वेंदो, वरी परते कयोसि अॻिते कयोसि हेॾां कयोसि हुन पासे हिन एंगल ते हुन एंगल ते जहिड़ी एंगल ते तव्हां कंदो अलाह ताला बंदोबस्तु तव्हांजो सॼो करे छॾिया। सुरोरन फिया सुरोरन सुरूर पलंग उहे जेके हूंदा मरफूआ रफ़ा कयल मथे कयल ऊचा कयल। अकवाबुनि मौदूअतुनि कप अकवाब प्लूरल आहे कोप जो कप यानी प्याला हूंदा पीअण जा। मौदूअतुनि वज़ा कयल यानी तमामु ढंग सां सुहिणे नमूने सां तरीक़े सां रखियल जीअं सुहा जूं औरतूं रखंदियूं आहिनि त पंहिंजो सिंगारे थावनि खे थिपनि खे पंहिंजे ॿाराड़ीअ में बि वीचारियूं ॿियो कुझु कोन हूंदो तख़्ते ते ठाहे ठोके हिकिड़े सुहिणे नमूने सां त मौदूअतुनि वज़ा कयल यानी पंहिंजो सुहिणे नमूने सां रखियल। तव्हां भई खणो आराम सां उहे अख़बाब हूंदा कप हूंदा जिन में पीबो त जेको तव्हां पीअणु चाहियो खीर माखी पंहिंजो जेको बि पाणी जेको बि पीअणु चाहियो तव्हां। व नुमारिक़ मसफ़ूफ़ा ऐं नुमारिक़ मसफ़ूफ़ा छा ऐं विहाड़ा हूंदा नुमारिक़ नमरिक़ प्लूरल उते पलंगनि ते विहाड़ा बि खपंदा तूल विहाड़ा फलाणा विहाड़ा अहिड़ा उन्हनि जो ज़िक्र जेको आहे सो सूरत वाक़िया ऐं सूरत रहमान में ॿियनि हंधनि ते अलाह ताला कयो आहे ॿियनि लफ़्ज़नि मंझि मसफ़ूफ़तनि सफ़ूं लॻल यानी हिक ॿिए मसफ़ूफ़ सफ़ लॻल यानी हिक ॿिए जे भरिसां सफ़नि में लॻा पिया हूंदा विहाड़ा तव्हांखे जिते वेहणो हुजे जेकॾहिं नमूने सां। नमारिक़ मसफ़ूफ़तुनि व ज़राबीयो मबसूसतुनि ऐं ग़ालीचा हूंदा पट ते विछायल मबसूस बस विछायल बस में पखेड़ियल हूंदा। अलाह ताला फरमायो त असां पखिड़ी आहे धरती ते ऐं इहे साॻी सिचुएशन हुननि मंझि ईंदा आहे जेको उठ जी ॻाल्हि ऐं जबल जी ॻाल्हि ऐं पंहिंजो आसमान ऐं ज़मीन इहे सभु विछायल आहिनि इहे सभई मथे उभारियल आहिनि मरफू आहे रफ़ा कयल आहिनि पंहिंजो जबल जीअं रफ़ा आहे आसमान रफ़ा आहे तीअं पंहिंजो समुंड जेको आहे जेकॾहिं तव्हांजी ॿेड़ी हुजे समुंड में त रुॻो पाणी ई पाणी जेकॾहिं हुजे डेज़र्ट में त रुॻो डेज़र्ट ई डेज़र्ट बसि बर्फ़ विछायल बसि। त इहे सभु ॻाल्हियूं ज़राबीयुनि मबसूसतुनि विछायल। हाणे अचे थो टियों सिचुएशन टी ॻाल्हि त हुन हीअ मिसाल अची वियो आहे मोमिन क़ाफरनि जा ऐं मोमिननि जा। हाणे अचे थो चईनि आयतुनि में त ॾिसो कोन था छा पंहिंजो हिन जा मिसाल ईअं आहिनि हिननि वांगुरु हिकिड़ो उठ जो मिसाल ॿियो आसमान जो मिसाल ॿियो जबल जो मिसाल चोथों ज़मीन जो मिसाल उन में माण्हू आहे। हाणे माण्हू हुते कील बि आहे हिकिड़ी नंढड़ी हुते खूह बि आहे हुते विछूं बि आहे हुते ज़मीन ते मतिलबु त ऐं झिरकी बि आहे हिकिड़ी नंढड़ी पर वरी ॾिसो होॾां जेको वॾो उठ आहे हल भेण केरु पुॼे साईं न उठ सां। उहो असां ॾिठो वीचारो उठ पिए वियो त उहो कुतिरो नंढिड़ो अॼु ॼाओ हुयो उहो पंहिंजे ॿेरानी जे शहर में जाम लंघियासीं त असां ॾिठोसीं उठ पियो वञे अॻियां ऐं कुते खे नंढड़े खे पहिरीं दफ़ो ॾिठो आहे उठ वञ हेॾो वॾो डिघो उठ उहो ॾिसी हैरान थी वियो कुतो असां पाण ॾिठोसीं कुतो हैरान हुनखे ईअं पहिरीं निहारे पियो चितायो वञ हेॾो डिघो उहो वीचारो नंढिड़ो एतिरो कुतिरो अॼु ॼाओ हुजे। इहा ॻाल्हि
अफला यंज़ून इलल इबिल, उठ ॾांहुं ॾिठो त कीअं उठ जूं ॿियूं ख़सलतूं जेके आहे डेज़र्ट में 10 ॾींहं पाणी खां सवाइ रही सघे, खाधो पीते खां सवाइ रही सघे, ऐं अहिड़ो उठ उठ खे उहो हेॾो वॾो आहे आफ़त, ॿारड़ो हुनखे मार मां चवंदो झुकी पव त उहो झुकी पवंदो, चढ़ी माण्हू मथां वेही रहंदो, चइबो हल त बसि हुश त हल पंहिंजो हुश हुश त पंहिंजो मथे चढ़ंदो, पंहिंजो हल बाबा हाणे उठ हलंदो। पोइ हुन में इहो जेको अथसि पंहिंजो छा चइबो आहे मथां उहो कंहिं बि ॿिए जानवर में कोन्हे, न को ॿकरी में, न को इहो, ऐं उन खां पोइ ॿियूं उन जूं ख़सलतूं जेका डेज़र्ट में जो जहाज़ आहे उहो पंहिंजो किथे ॿियो को बि जेको वेहीकल हली न सघे उते जेको आहे उठ हलंदो, हुनजा पेर अलाह ताला अहिड़े नमूने सां ख़लकिया आहिनि जो हुते वारीअ मंझि हेठि हलिया कोन वेंदा, हुते मथे चड़प थी वेंदा, चड़प चप वारी में पियो हलंदो, पाण जहिड़ो माण्हू हलंदो त उहो वारी में हलियो वेंदो हेठि, पर उठ जेको आहे हलंदो हेॾो सारो ताक़त वारो, पर हुनजो पेर जेको आहे सो अंदरि वारी में गप पवंदो कोन। त अहिड़ियूं क़िस्म जूं ख़सलतूं आहिनि पंहिंजे इन उठ जूं। पर हाणे वल समाई कैफ़ रुफ़िअत, ॾिसो त आसमान ई जेको कीअं असां मथे कयो आहे, रफ़ा कयो आहे, हीअ ख़लकियो कीअं आहे उठ खे, आसमान खे कीअं असां रफ़ा कयो आहे, मथे आसमान खे उभारियो अथऊं बिना थंभनि जे बिना तूणनि जे। ॾिसो जेॾां हैरान भई अहिड़ा 7 तबक़ात आहिनि, अलाए केतिरा मिलियन का कशान आहिनि, छा आहिनि केतिरा आहिनि ख़बर ई कान्हे का। वइलल जिबाली कैफ़ नुसिबत, हाणे होॾां जबल आहे त तव्हां वञो कोटिया जे फलाणे फलाणे पासे किथे जबल ॾिसंदो हू त जहिड़ो ॼण 5 विखूं परते आहे, पर 10 मैल हलिया वेंदो अञा बि परते आहे, 50 मैल हलिया वेंदो अञा परते, हेॾो वॾो जबल। वरी हेॾा असां नंढिड़ो माण्हू इंसानु उन में जबल मञा पियो लंघे, होॾां रेगिस्तान में पियो लंघे, होॾां बहार मञा पियो लंघे, पाणी मञा पियो लंघे, हेॾी नंढड़ी शइ ऐं हेॾी वॾी ज़मीन आसमान, हेॾी वॾी काइनात, उन में असांजी कहिड़ी हैसियत, अलाह जी ख़लकियल शइ खे ॾिसे नथो, इबरत हासिलु नथो करे। वइलल अर्दी कैफ़ सुतिहत, असां कीअं न ज़मीन खे सतह कयो आहे, मस्तू कयो अथऊं असां हुनखे कीअं विछायो अथऊं, पखेड़ियो अथऊं पको पधिरो। हाणे ॾिसूं था बसि असांखे त हाणे साइंस में ख़बर पइजी वई आहे त धरती पई 24 कलाक हले, पर असांखे त महसूसु कोन थियो त भई हले पई, जॾहिं धुबंदी त पोइ ख़बर पवंदी, बिल्डिंग किरी पवंदी ख़बर पवंदी, पर पोइ असांखे ख़बर कोन थी पए कील माकोड़ी खे विहार पंहिंजे हुन ते ग्लोब ते ऐं हुनखे हलाए तेज़ तिखो त कील माकोड़ी खे ख़बर कोन पवंदी त भई हले पई छा पई थिए, त भई अहिड़े नमूने असांखे ख़बर कोन्हे त हीअ धरती ईअं हले पई, पर हले पई, कहिड़ी ख़बर आहे। माण्हू इंसानु ज़र जेतिरो आहे वेठो पंहिंजो सॼी काइनात इलल अर्दी कैफ़ सुतिहत, कीअं असां पकेड़ी आहे जबलनि खे, कीअं कैफ़ निस्बत, कीअं नसब करे ठोके ठाके रखियो अथऊं, नसब कयो अथऊं। त इंसाफ़ वग़ैरह नसब नसाब निसाब सभई लफ़्ज़ इन मां निकिरंदा, त इहो नसब आहे। हाणे इहे थियो 3 हिसा। चोथों हिसो हाणे अचूं था त अलाह ताला चए थो, हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहे माण्हू जेके आहिनि से मञनि न मञनि, पर जेके मोमिन हूंदा से मञींदा, काफ़र मुनाफ़िक़ कोन मञींदा, ऐं इन्हनि जी तूं परवाह न कर, ऐं असां पंहिंजो हुननि जो हिसाब किताब ठाहे रखियो आहे चङी तरह, ऐं पंहिंजो हिते बि असां हुनखे अज़ाब कंदासीं हिन दुनिया में बि पंहिंजो, ऐं आख़िरत में बि हुनखे अज़ाब जेको अकबर थींदो, वॾो अज़ाब जेको आहे हिते नंढो अज़ाब अज़ाब असग़र कीअं थो थिए, जो पंहिंजो माण्हू बीमार थो थिए उहो बि हिकिड़ो अज़ाब आहे, अचनि थियूं पंहिंजो धरती दुॿे थी, पंहिंजो टॉर्नेडो अचनि था, फलाणूं तूफ़ान अचनि था, बारिशूं ख़राब थियूं अचनि, जो ॿुॾी थो वञे मुल्क, माण्हू मरी था वञनि, इहे बि अज़ाब आहिनि, अलाह ताला जा जुनूद आहिनि। वमा यअलम जुनूद रब्बिक इल्ला हुव, केरु कोन थो ॼाणे अलाह जो जुनूद सवाइ असांजे लश्कर अलाह जा कहिड़ा आहिनि, जिन खे का ख़बर कोन्हे। पर हाणे इन करे हीअ 4 आयतूं जेके आहिनि आख़िरी, उन में अलाह ताला फरमायो 6 आयतूं आख़िरी, फ़ज़किर, हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इनखे नसीहत कर, ज़िक्र कर, यादि ॾियार, इन्नमा अंत मुज़क्किर, बेशक तुंहिंजो कमु इहो आहे, तूं कुझु न आई ॿियो सवाइ मुज़क्कर जे, नसीहत करण जे, तबलीग करण जे। ऐं मुज़क्कर मुज़कर ऐं मोनस मुज़क्कर मोनस माना यू आर मेल, ऐं इन करे इन जा अलमा इहो त मेल जेको आहे असां नबी थिया न, फीमेल कोन थी आहे, त मुज़क्कर, तूं ज़िक्र नसीहत करण वारो आहीं, तुंहिंजी ड्यूटी इहा आहे।
तुंहिंजी ड्यूटी इहा कोन्हे। लस्त अलैहिम बिमुसैतिर, तूं हिननि ते को ठेकेदार कोन वेठो आहीं, तूं हिननि ते को पंहिंजो वकील कोन वेठो आहीं, तूं हिन ते ज़ाब्तो करणु, हिन खे कंट्रोल करणु तुंहिंजो कमु न आहे, इहो मुंहिंजो कमु आहे। सम्झो, तंहिं करे लस्त अलैहिम बिमुसैतिर। हाणे चवनि था असांजा उलमा त हीअ जेको लस्त अलैहिम बिमुज़ाकिर, हीअ जेको आहे सो यानी नस्ख़ थी वियो आहे। यानी जॾहिं आयत सैफ़ लथी, मतिलबु त हाणे माण्हुनि खे चओ ऐं हीअं कर, न त पोइ हीअं थींदो कमु ख़राबु। त उहो उन आयत खां पोइ जेका सूरत पंहिंजे हज में आहे, त उन खां पोइ हीअ आयत सैफ़ लथी, त पोइ हीअ ख़तमु आहे। मतिलबु त हीअ मनसूख़ थी वई आहे आयत लस्त अलैहिम बिमुसैतिर या लस्त अलैहिम बिवकील। ऐं इहे जेके बि आहिनि आयतूं, उहे ॼण मनसूख़ इन माना में आहिनि, पर ज़ाहिर आहे मौजूदु बि आहिनि, ऐं इन करे उनजी माना बि आहे। त इहे लॻनि बि थियूं त पंहिंजो उनखे तूं उन्हनि ते वकील कोन आहीं, तूं उन्हनि खे मजबूर नथो करे सघीं त ईमान आणनि। पंहिंजो आऊं बि हुनखे मजबूर, मूं वटि अख़्तियार ॾेई छॾियो आहे हुनखे, पर मुंहिंजी मर्ज़ी सां हू ला यशाउन इल्ला अन यशा अल्लाह, जेको बि नथा चाहिनि, पर जेको आऊं चाहियां थो सो थींदो। तंहिं करे मूं जेको लिखी छॾियो आहे हुनजे क़िस्मत में क़यामत वारे ॾींहुं, पैदा हुनजे पैदा तख़लीक़ वारे ॾींहुं, सूरत तग़ाबन में जेको अलाह ताला फरमायो त मूं तव्हांखे ख़ल्क़ कयो आहे काफ़र ऐं मोमिन जी हैसियत सां, त उहो हुननि ते लाज़िम थींदो। त पर तव्हांजो जेको हुजत आहे उहा पूरी थींदी, त तूं हुननि ते कंट्रोल करण वारो कोन आहीं ऐं वकील हुन ते कोन आहीं, ऐं पंहिंजो तूं रुॻो तबलीग कर, हुनजो कर। ऐं पंहिंजो अबू लहब तुंहिंजो चाचो उहो कोन थियो मोमिन, उहो मुस्लमान कोन थियो, काफ़र मोह, त तूं ग़लती न कर। हज़रत इब्राहिम जो पीउ जेको आहे सो मोमिन कोन थियो, त तूं ग़लती न कर। ऐं पंहिंजो हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐं हज़रत लूत अलैहिस्सलाम जूं घर वारियूं ऐं नूह अलैहिस्सलाम जो पुटु मोमिन कोन थिया, त तूं ग़लती न कर। तुंहिंजो औलाद में जा, तुंहिंजे माइटनि में जा के माण्हू न थींदा 70 जेके बदर में मरी विया काफ़र जी हैसियत सां, उन्हनि खे अलाह ताला पाण ॼाणे, तुंहिंजो ग़लती कोन्हे का, तोखे को ज़रूरत न आहे। इल्ला मन तवल्ला व कफ़र, पर जेके कुफ़ुर कंदा ऐं मुनाफ़िक़ हूंदा ऐं काफ़र हूंदा, उन्हनि जी आऊं पाण ख़बर लहंदुसि, उन्हनि जी ग़लती तोखे करण जी ज़रूरत कान्हे, मूंखे ई करणी आहे। इल्ला मन तवल्ला व कफ़र, हुन सां छा कंदुसि, फयुअज़्ज़िबुहुल्लाहुल अज़ाबल अकबर, पोइ आउं हुनखे वॾो अज़ाब ॾींदुसि, यानी आख़िरत में उहो वॾो अज़ाब। पर हुनजी माना इहा बि थी त असग़र अज़ाब जेको हिते धरती ते हुनखे मिलंदो। ऐं हिते सूरत बीमारी जे सूरत में, वबा जे सूरत में, क़हत जे सूरत में, कंहिं बि सूरत में, जीअं कारून सां हिते ई थियो, जीअं फ़िरौन सां हिते ई थियो, जीअं समूद ऐं आद ऐं इन्हनि क़ौमुनि सां जीअं थियो, हुननि जो ज़िक्र अलाह ताला कयो आहे क़ुर शरीफ़ में। त इन्हनि वांगुरु आउं तोखे पंहिंजो तोखे तो ते मयार न आहे ऐं तूं बेमयारो आहीं, ऐं आउं हुनखे अज़ाब हिते बि धरती ते कंदुसि, आख़िरत में बि वॾो अज़ाब कंदुसि। इन अलैना, हीअ थियो ॼण को समिंग अप, जेको आहे हासिल मक़सदु, या चइजे तख़्त, या चइजे पंहिंजो सॼो फोकस। इन अलैना इयाबुहुम, हुननि जो मोटणु मूं ॾांहुं आहे। यानी इना लिल्लाह व इना इलैहि राजिऊन जेको असीं चऊं था, त रजा हुननि जो, मोटणु हुननि जो, मसीर हुननि जो मूं ॾांहुं आहे। तूं ग़लती न कर। सुम इन अलैना हिसाबहुम, पोइ असां ई हुननि जो हिसाबु कंदासूं। तोखे ग़लती करण जी ॻाल्हि कान्हे, हिसाबु असीं कंदासूं, तूं कोन कंदे। ऐं तूं शफ़ा कंदे, जेकॾहिं मोमिन हूंदा, मुस्लमान हूंदा, जिन जी इजाज़त तोखे ॾींदासूं, तन जी तूं शफ़ा कंदे। ॿिया बि क़ुर बि शफ़ा कंदो, फ़रिश्ता बि शफ़ा तूं कंदा, ऐं ॿियो बि शफ़ा तूं कंदा। इन करे शफ़ात जी ॻाल्हि आहे, पर तो ते मयार न आहे। असीं पाण ई तोखे इजाज़त ॾींदासूं त तूं सॼी काइनात जे मोमिननि ते शफ़ाक़ जो कर सॼो पंहिंजे क़यामत वारे ॾींहुं, उहा ॻाल्हि अलॻि थींदी, पर तो ते मयार न आहे। हाणे एतिरो असां हिते कयोसीं, अल्हम्दुलिल्लाह काफ़ी थी वियो। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन
والحمد لله رب العالمين. اللهم اشف مرضانا، اللهم اشف مرضانا، اللهم سهل ويسر ولا توسر علينا يا رب. اللهم يسر لنا امورنا، اللهم يسر لنا امورنا. اللهم ربنا آتنا من لدنك رحمة وهيئ لنا من امرنا رشدا. ربنا هب لنا من ازواجنا وذرياتنا قرة اعين واجعلنا للمتقين اماما. اللهم صل على سيدنا محمد النبي الامي وعلى اله وصحبه وازواجه وذرياته واهل بيته اجمعين برحمتك يا ارحم الراحمين. والحمد لله رب العالمين. سبحان ربك رب العزة عما يصفون والسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. صلى الله على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد بارك وسلم.